सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। तंहिंजे करे जिन सिननि संतनि महात्माउनि दरवेशनि देवनि अवतारनि जी दावनि में वेंदा उन जो मक़सदु आहे उन जे गुणनि खे यादि रखणु ऐं जॾहिं जॾहिं उन जे गुणनि खे ॾिसंदासीं उते कुझु न कुझु कमी पंहिंजी महसूसु थी। इन करे जो मां गंदो आहियां, संदो आहियां, ख़राबु आहे, पापी आहे, कुझु बि आहियां, भई जेकॾहिं मां में कोई कमियूं आहिनि बि सही, भई उहे ख़तमु थियनि। ऐं जेकॾहिं असां पंहिंजो पाण खे थोरी कमी महसूसु कराईंदासीं त पोइ साम्हूं वारे जा गुण खणी सघंदासीं, साम्हूं वारे खे चङो सम्झंदासीं। जे साम्हूं वारे खे असां साम्हूं पाण खे ई न सम्झंदासीं त पोइ छा थींदो? असां अॻु में ई अहंकार सां भरियल हूंदासीं, उनजा गुण कहिड़ा खणंदासीं, अञा उनमें कोई न कोई कमियूं कढंदासीं। हिकु त गुणनि खां रहंदासीं, अञा उन मंझो ई उणायूं कढणु शुरू कंदासीं। तंहिंजे करे असांजे जीवन में कोई अहिड़ो हुजणु खपे जंहिंखे असां पंहिंजो पाण खे ॾेई सघूं। कोई आहे असांखे चई सघे, कंहिंखे चऊं त जेको तूं कंदे उहो सही आहे। जीअं असां ॾिसंदा आहियूं कॾहिं कॾहिं कोई बीमारी थींदी आहे ऐं कॾहिं कॾहिं त अचानक कोई अटैक पवंदो आहे, दिलि जो, दिमाग़ जो, कोई बि जंहिंजो हूंदो आहे भई थोरे वक़्त में असांखे कोई इलाजु मिलियो त सही आहे, न त सभु कुझु पूरो थी वेंदो। त पोइ उन वक़्तु असां छा कंदा? एसि ताईं असां परेशान रहंदा आहियूं, पाण हुजूं या रिश्तेदार हुजनि, जेसि ताईं कि असां डॉक्टर ताईं पहुचूं, हॉस्पिटल ताईं पहुचूं। भई पहुचंदासीं या न पहुचंदासीं इहो ख़ौफ़ हूंदो, भई रस्ते में कुझु थियो त पोइ छा थींदो। लेकिन जॾहिं असां कंहिं हॉस्पिटल या डॉक्टर वटि पहुची वेंदा त पोइ उन वक़्तु पंहिंजो पाण खे पाण रिलैक्स महसूसु कंदा। अच्छा, पहुचण खां बाद असां कॾहिं डॉक्टर खे चयो आहे त पहिरियों मूंखे ॿुधाए तो ECG छा आहे, दिमाग़ जो ब्रेन जो छा आहे, MRI छा आहे, या कहिड़ी दवा ॾींदे, हिन जो मक़सदु छा आहे, कीअं, मूंखे पहिरियों सभु कुझु ॿुधाए, जेकॾहिं मूंखे सही लॻी त ठीकु आहे, न त पोइ इलाजु न करंदुमि। कॾहिं चयो आहे असां? पहुचण खां बाद असां पंहिंजो पाण खे ॾेई छॾींदा आहियूं, भई हाणे जेको वणे तूं सही आहे, जेको तूं कंदे उहो ई सही आहे, बचाए न बचाए हिकिड़ी अलॻि चीज़ आहे। लेकिन यकीन हूंदो आहे त उनजे हथ में ॾियण खां बाद हाणे मूंखे कोई परवाह कोन्हे, जेका इंजेक्शन करे, जेका दवा ॾे, असांखे पतो बि कोन्हे हूंदो, जहिड़ी बि ॾेई छॾे, असांजो वास्तो ख़तमु थी वेंदो। जेकॾहिं उन वक़्तु असां पंहिंजो अकुलु हलाईंदासीं, पंहिंजी ॿुधी हलाईंदासीं त पोइ रिज़ल्ट चङो कोन ईंदो, रिज़ल्ट उबतो थी वेंदो। ऐं जेकॾहिं उनको हक़ीक़त में छुपाईंदासीं, हरू भरू पंहिंजो पाण खे ठीकु कंदा ॾेखारण जी कोशिशि कंदासीं, या उनखे चवंदासीं हे न हुजे, हे न हुजे, उहो असांजी ॻाल्हि ॿुधी करे थोरी रिलैक्सेशन ॾेई सघे थो। भई दे हे न त हे, पर ठीकु आहे, तूं सही आहे त हे करे छा। असां ख़ुशफ़हमी में कॾहिं कॾहिं रिलैक्सेशन वठी छॾींदा आहियूं, भई मां ठीकु आहे, हीअं आहे, जेको बि आहे, हे दवा न हे ॾे, ऐं ख़ुशफ़हमी में उहो बि ॾिसो भई ठीकु आहे, मां त पंहिंजे हिसाब सां कॾो पिया चाहे थो त भला मां छा करां। रिलैक्सेशन असांखे थोरी ॾेई बि छॾींदो आहे कॾहिं कॾहिं, पर जेका रिलैक्सेशन मिलंदी आहे उनजो रिज़ल्ट छा हूंदो आहे? कॾहिं बि उनजो नतीजो उबतो थी सघे थो, कॾहिं बि सभु कुझु ख़तमु थी सघे थो। तंहिंजे करे
जहिड़े नमूने असांखे पतो आहे त असां को वधीक अक़लमंद आहे, वधीक उनखे पतो आहे त असांखे कीअं हलाईंदो, उनखे वधीक पतो आहे असांजी ज़िंदगी कीअं हलंदी। जॾहिं असां हुन में इंटरफेयर न कंदा आहियूं, भई असांखे ॼाण ई कोन्हे कंहिं चीज़ जो, असांखे मेडिकल स्टोर ते वञूं, मेडिकल स्टोर त सॼो भरियो पियो हूंदो आहे, हर क़िस्म जूं दवायूं हुजनि, ऐं असांखे हुजे बुखार दवा दिलि जी खाई छॾूं पोइ छा थींदो, सभु कुझु उबतो थी वेंदो। तंहिंजे करे मेडिकल स्टोर ते सभु हूंदो, पर जेका प्रिस्क्रिप्शन डॉक्टर लिखी ॾींदो असांखे दवा उहा खाइणी पवंदी आहे, पुछणी पवंदी। ईअं न आहे जेका वणे उहा असां खाई छॾूं, असांजी मनमानी न हलंदी। जेकॾहिं मनमानी सां खाईंदासीं त दवा हूंदी सिहत जे लाइ आहे, पर मनमानी सां जान वठी छॾींदी, सिहत पूरी करे छॾींदी, कुझु बचंदो बि कोन। तंहिंजे करे असां जॾहिं हिननि संतनि महात्माउनि देवनि अवतारनि जी दामन में वेंदा आहियूं त पोइ इन करे असां पंहिंजे जीवन में कंहिंखे न कंहिंखे पंहिंजी ज़िंदगी में रखंदा, जेको असांखे सही मोड़ ते सही रस्तो ॾेखारे सघे, सही मोड़ ते असांखे सही सलाह ॾेई सघे, ज़िंदगी जे सही हालत ते असांखे सही रस्ते ते हलाए सघे, जिते असां बेफ़िक्रा थी करे ॻाल्हाए बि सघूं। जेकॾहिं ग़लति हुजे त असांखे चवे बि सही, भई हे तूं ग़लति न, हे दवा ग़लति खाधी थी थिए, तोखे न खाइणु खपे, मथां हे खाई छॾे। जेको असांखे चवण जी ताक़त ज़रूरु रखे। इन करे जॾहिं असां संतनि महात्माउनि देवनि अवतारनि जी दामन में वेंदा आहियूं, सतगुरु जी शरण में वेंदा आहियूं, त सभ खां पहिरीं पंहिंजो पाण खे सरेंडर कंदा आहियूं, शीश झुकाईंदा आहियूं। उनजो मक़सदु आहे त मूंखां वधीक समझदार आहे, मूंखां वधीक ॼाणू आहे, इन करे जेको ई रस्तो ॾींदो मुंहिंजी ज़िंदगी बचंदी। यानी असांजी मनमानी थोरी ख़तमु थी।